जुडो जे मेन स्टेशन रोड ते प्याला होटल वट टपाल घर वैन जो नशाई ड्राइवर मोटरसाइकिल सवार पोरियत खे चिभाटे फरार। रिपोर्ट मूजिब गुजरियल शाम देर सां मेन स्टेशन रोड ते जुडो जी गुतियल आबादी वारे हंध प्याला होटल वट टपाल घर वैन जे नशे में धुत ड्राइवर साम्हूं ईंदड़ 25 वरियनि जे मोटरसाइकिल सवार पोरियत गुल मोहम्मद पुट भुगड़ो शेख ते तेज रफ्तार वैन चाढ़े चिभाटे मारे छड़ियो। शहरियन खे वेझो ईंदे ॾिसी मज़कूरा ड्राइवर रत में लथपथ नौजवान खे रोड ते तड़पंदो छॾे वाक़े वारे हंध तां फरार थी वियो। अहिड़ी इतला ते जुडो पुलिस वैन खे तहवील में वठी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ जुडो अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टर न हुजण करे लाश मुसलसिल 2 कलाकनि ताईं अस्पताल में पयल रहियो ऐं फौती जा वारिस दाहूं कंदा रहिया। अस्पताल पहुतल सहाफ़ियनि DHO मीरपुर ख़ास मुश्ताक शाह सां राब्तो करे खांइसि ज़रूरी कार्रवाई न थियण बाबति ॼाण वरिती, जंहिं ते हुन जुडो पुलिस खे लाश टंडोजान मोहम्मद अस्पताल खणाए वञण जी सलाह ॾिनी, लेकिन उते पिणु डॉक्टर न हुजण करे लाश डिघड़ी नियो वियो। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं ड्राइवर जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी।